खबरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मोरो सिनेमा सिंध इल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी नौशरो फिरोज़ सिंघार मलिक साहब ॾोहारियुनि खे टांडा ॾेई छॾिया। ज़िले जे सभु वधीक एक्टो ख़तरनाक ॾोहारियुनि जी ॿी लिस्ट साम्हूं अची वई। ॾोहारियुनि में थरथेलो मची वियो। एसएसपी नौशरो फिरोज़ सिंघार मलिक जो चवणु आहे त ज़िलो नौशरो फिरोज़ में ॾोहारी बची न सघंदा। ॾोहारियुनि खे ज़िंदा या मुर्दा पकड़ण जे लाइ पुलिस तहरीक में आहे। नौशरो फिरोज़ ज़िले जे ॾोहारियुनि जो घेरो तंग ॾोहारी हाफ फ्राई ऐं फुल फ्राई थींदा। हाफ फ्राई थींदड़नि जी लिस्ट तयार थी वई आहे। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस ज़रियनि मुताबिक़ लिस्ट में शामिल ॾोहारियुनि खे ज़िंदा या मुर्दा गिरफ़्तार कयो वेंदो। लिस्ट में ज़िले नौशरो फिरोज़ जे मोरो कंजियारो मेरापुर हालाणी पट्टी दनबेरिया रोड ऐं ठारूशा समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी हदनि में रहंदड़ ॾोहारियुनि जा नाला आहिनि। ज़रियनि मूजिबि लिस्ट में शामिल थियल ॾोहारियुनि खे हर हालत में ज़िंदा या मुर्दा गिरफ़्तार कयो वेंदो, जंहिं लाइ पुलिस जूं टीमूं जोड़ियूं वेयूं आहिनि, जिन ॾोहारियुनि खे हथु करण लाइ कमु शुरू करे छॾियो आहे। एसएसपी नौशरो फिरोज़ सिंघार मलिक जो वधीक चवणु आहे त नौशरो फिरोज़ ज़िले में अमन अमान जी सूरतहाल खे बहितर करण जे लाइ ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ कराए छॾियूं आहिनि। ॾोहारियुनि जी जारी थियल लिस्ट में शामिल ॾोहारी हाणे कार्रवाई खे बची न सघंदा। लिस्ट वारा ॾोहारी एक्टो ॾोहारी आहिनि जेके पुलिस संगीन केसनि में घुर्बल आहिनि।